टोपी करी वियो आवाज़ ॿुधो घर घर में यापो पहुंचायो पंहिंजो जन्म सफलो बढ़ायो क्या बात है साईं झूलेलाल सबके साथ हिन जपो जो माण्हू बि आयो आहे जेको औरत खे झटका ॾिनो ऐं मुल्क कढंदो फोटो मुंहिंजो बि कढो मां बि वेठो आहियां हिते फोटो कढो यार ख़बर न पए घराड़ीअ खे भाई मुंहिंजो घोटु 40 में वेठो आहे